धीअ ज़ीनत, मूंखे ख़बर आहे इहा फप वॾी धूती आहे। संदसि ज़ात में वॾा वर वकड़ आहिनि ऐं इहो पुट गामू जेको आहे न निभागो, इहो बि वॾो कमीनो आहे। हाणे छा कयां धीअ, इहा बला अॻीची में पइजी वई आहे। हाणे हिन सां निभाइणो त आहे न, ॿियो छा कयां। बाबा तू बेशक फापू धूती सां निभा, मूंखे कोई एतिराज़ ना आहे, पर उनखे इहो सम्झाए छॾ त मुंहिंजो जीअण हराम न करे। धीअ भला इहो रुखो ऐं कड़ो छो थी ॻाल्हाए? मां पंहिंजी हयाती मां बेज़ार आहियां बाबा। हिन गामो ऐं फापू धूती मूंखे एॾो त बेज़ार कयो आहे जो दिलि चई थी भरमूं कयां। धीअ तूं बि उन सां घटि कोन थी करे। इहा फापुल दाहे पई त मुंहिंजे साम्हूं लठ खणी बीही थी रहे। बाबा तू ई चवंदो नाही, तंग आहे त बि जंग आहे, सो ॻाल्हि त साॻी आहे। ॻाल्हि त ॿुध। हाणे हाय तूं हिते गदे ॿिर में लिको वेठो आई, ॿाहिरि त वञी निकर ॿाहिरि ॾिस त सही त माण्हुनि जी रश केॾी लॻी पई आहे। अड़े ख़ल्क खे रुगो रोशो खपे। 4 फायर ॿाहिरि थिया आहिनि त अची ख़ल्क कठी थी आहे। टोला टोला ॿाहिरि बीठा हूंदा, ॿियो वरी छा हूंदो? अरे पूरी ॻाल्हि त पुछ न पहिरीं। या जेका ख़ल्क आई आहे न, इहा ख़ान बहादुर जो रस्तो रोक कयो बीठी आहे। मतलब इहो सही सीधी ॻाल्हि आहे त ख़ान बहादुर खां पुछा कंदा ती पंहिंजे ॻोठ ते फायरिंग कंहिं कई आहे। उथी तूं बि वञी उते तूं बि विच में बीह त सुभाणे ओखी सोखी महिल पाण खे बि त केरु कमु अचे न। सॼो ॻोठ ख़ान बहादुर जे ख़िलाफ़ थी वियो आहे। हालांकि ख़ान बहादुर बि पत ॾियण जे लाइ तयारु आहे त फायरिंग कंदड़ माण्हू उन जा मोकिलियल कोन हुया। सरगन जो मतलब इहो आहे त ॻोठ में को टियों माण्हू आहे जेको ॻोठ में फितनो फैलाए इन कम करण जी कोशिश में लॻो पियो आहे। चाचा साईं, टियों माण्हू सरदार जे खिलाफ नफ़रतूं तो पैदा करे। हाँ बाबा, ज़ाहिर आहे बिल्कुलु ॻाल्हि पट पधर पई आहे। जॾहिं अहिड़ियूं ऊचियूं हरकतूं थींदियूं त ज़ाहिर आहे माण्हुनि जे दिलनि में नफ़रतूं तो पैदा थींदियूं न। पर बाबा मूंखे लॻे थो त जेको इहो टियों शैतान माण्हू आहे न, मां सम्झां थो त ख़ान बहादुर जे मथां पुलिस जो उकाब वधाइण जी कोशिश पियो करे। बाबा तव्हां कॾहिं लाट ॿारींदव? कॾहिं ॿारींदव लाट? बाबा मां त ॿुधो त माण्हुनि में एतिरी जुरत पैदा थी वई आहे जो ख़ान बहादुर जो रस्तो रोकण जी जुरत पिया कनि ऐं ॻोठ में ख़ान बहादुर जे ख़िलाफ़ मम्मड़ मची वियो आहे। मम्मड़ वॾो को मुड़ुसु माण्हू आहे जेको सरदार जो रस्तो रोकण जी कोशिश तो करे। बाबा तव्हां खणी ॿुधायो त विचां कहिड़ो माण्हू आहे? चाचा साईं, सोढो ऐं कुझु माण्हू बंदूक ऐं हथियार खणी पिया हेॾे विया ऐं हुन सां गॾु चाचा शामराद बि गॾु हुयो। त चाचा शामराद खे ॻोठ वारनि रोके वरितो, मतां को फसाद वॾो थी पए। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।